वालेकुम। मुंहिंजो नालो डॉक्टर सुमैरा भुट्टो आहे ऐं प्रिंसिपल पैरामेडिकल इंस्टीट्यूट जामशोरो मां। ऐं जीअं त तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी त असांजा एंट्री टेस्ट असांजो थियण वारो आहे सॼी सिंध में। असां वटि जेके आहिनि डिप्लोमा कोर्सिस थियनि था जेके 2 सालनि जा आहिनि ऐं जेके टेक्नीशियन कोर्सिस आहिनि जेके 1 साल जा आहिनि मैट्रिक बेस जा, ऐं डिप्लोमा असांजा आहिनि इंटर बेस ते। ऐं सभिनी वालदेन खे अपील थी करणु चाहियां, बहितरीनु कोर्सिस आहिनि असां वटि टेक्नीशियन कोर्सिस आहिनि जेके उहे नव टेक्नोलॉजीज़ में आहिनि, ऐं जेके डिप्लोमाज़ आहिनि उहे 7 टेक्नोलॉजीज़ में आहिनि, जंहिंमें डिस्पेंसर आहे, वैक्सीनेटर आहे, असांजो फिजियोथेरेपी आहे, डेंटल आहे, लैब आहे, एक्सरेज़ आहिनि, ब्लड बैंक्स आहिनि, आहे सभु बहितरीनु कोर्सिस आहिनि। स्पेशली नियाणियुनि लाइ जो बहितरीनु आहे ऐं माहौल असांजे इंस्टीट्यूट जो बहितरीनु माहौल आहे। ऐं आउं अपील थी कयां त अचनि ऐं हिते एडमिशन वठनि बहितरीनु माहौल में। असांजा रीज़नेबल प्राइज़िस आहिनि। अजायो वञी प्राइवेट इंस्टीट्यूट्स में एॾा हज़ार ख़र्चंदा, ऐं त इहो ख़ुशी थींदी मूंखे मुंहिंजे इंस्टीट्यूट में अचनि।